उन बचड़े दे निहारियो उन नंढड़े के हंज में हुजूर जे आडो रखियो थे वो हुजूर जे आडो वेठो आ मां हेडो वेठी आ पीउ हेडो वेठो आ ओ हुजूर जे आडो पंजे अमड़ दे निहारे रहयो आ वो नंढड़ो वेठो आ एतरे में मुझे सुने अली उल मुर्तजा जे घर जो दरड़ो खुलियो कहजो घर खुलियो जवाब दे कहजो घर खुलियो वरी जो कहजो घर खुलियो सुने अली जो दरड़ो खुलियो पर्दो हिलियो जीअं जो पर्दो हिलियो मुझो लजपाल हुसैन साम्हूं अची वयो जिया मुझो लजपाल पाक हुसैन पांजे जी जल अमड़ जे झोली मां उठी अचण लगो ओ नंढड़ो जेको हुजूर जे आडो वेठो हुयो सुणे लजपाल हुसैन खे ॾिसंदे महबूब जे आडो पुदड़ी की ॾई उठी करे मुझे हुसैन जे तरफ़ डोड़ियो इमाम हुसैन जे कदमन ते किरी चुमियूं ॾियण में शुरू थी वयो अमड़ ड्रोड़ी वनी बचड़े के खयो खणी हुजूर जे आडो रखी मुझा महबूब मुस्कुराण लगा वो हमरा जे को कावड़ में बाह लगो पयो अर्ज तो करे मुझा आका मुझो गुस्सो मुखा बर्दाश्त न थो थे मुखे जल्दी बुधायो महबूब तहे पुत्र मुझो आया कह बे जो आ मदीने जे वीर फरमायो ओ चरिया सोची न थो मां मुस्तफा तो के छा बुधाया अल्लाह फैसलो करे छलियो नंढड़े पाण जो बुधायो तमा हलाली हम हरामी ना हमरा परेशान थी वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बचड़े कुछ भी कोन कुछो मदीने जे मीर फरमायो जे कुछ न कुछो तो न बुधो त कन खोले बुध इन मुझे पाक हुसैन के निहारे जेको उठी कदमन ते करदो आ जेको पाकन के सुञाणदो आ उनके अल्लाह हलाली करे दुनिया में मोकलींदो आ मुझे लजपाल हुसैन के जेको न सुञाणे न त कावड़ न कजा चजा पंहिंजे नसीब के जो असांजो कोई ॾोह कोने को त मां क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत पे कए चेमा मां मोटी ते अल्लाह फरमायो मन जा बिल हसनत फलहु खैरुम मिनहा व हुम मिन फज़इ यौम इज़िन आमिनून तर्जुमो बुधाया वा गाल्हायो त पो तर्जुमो बुधाया वा तर्जुमे खां पो लगे तो कुरान बुधी बुधी थकजी पिया हो मां हिको किस्सो को तहां के बुधाया मुझे मां समझा तो हाने गाल इते जे बीठी आ ए मुसलमानो कुरान जे न आयत जो तर्जुमो रुगी इश्क सां बुधो पो मां तहां के पुठिया वरी करबला खां बाद जो हिकड़ो वाक्यो थो बुधाया इयो मुझो तहां सां वायदो करबला ते सदाई बुधंदा हम करबला खां पो जो वाक्यो थो बुधाया वा त मुझे महबूब जे बचन जो काफिलो किए पे हलियो गाल कबूल आ हाने शौक सां बुधंदो अल्लाह जे ज़ात फरमायो मन जा बिल हसनत केर भी केरा जेको हिकड़ी नेकी खणी आयो जेको हिकड़ी नेकी खणी ईंदो फलहु खैरुम मिनहा अल्लाह उन हिकड़ी नेकी के भलाई वारो बनाए छदींदो खैर वारो बनाए छदींदो एतरी उन में बरकत दई छदींदो जो अग्या कुरान के बुधो वहुम मिन फज़इ यौम इज़िन आमिनून उन जे हिकड़ी नेकी मां मुझो अल्लाह एडो राजी थी पवंदो ऐं एडो न नेकी के खैर वारो बनाईंदो जो कयामत वारे दिहाड़े घबराहट खां बची वींदो मुकम्मिल अमन ऐं सलामती में रहंदो न अन्या न समझाए सकिस मुझी ना अहली दिल चवे थी कुरान जी बी आयत पढ़ा वरी समझाया
जेसताईं न समझो मां कुरान पढ़ंदो रहा ख़बर पएव मुंहिंजा दोस्तो सुभाणे कंहिंखे चई सघो ए महबूबे सुभाणे जा गुलाम ई त कुरान पढ़ंदा आहिनि चरिया राति ताज़ो अदे गुलाम अकबर जन गुलाम अब्बास गुलाम सईद वारन अदे अली खान मरहूम जे ॻोठ जे अदे अली खान बिरोही जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि प्रोग्राम कयो असां लजपाल हुसैन जो शान ॿुधियायूं कुरान पढ़ी पढ़ी राज पर थको ई कोन साईं गुल अहमद गणे गणे थकजी पयो साईं इए न घणियूं आयतूं पढ़ियूं थम जी साईं 10-15 गंबट में मुंहिंजी तकरीर हुई उते तकरीर गंबट खां ॿाहिरि करड़ा लाइ थरड़ा लाइ अहिड़ो को ॻोठ जो नालो हो हिकिड़ो हाफ़िज़ कुरान वेठो जॾहिं महिल तकरीर करे बस कयमि त मूंखे चईसीं अॼु तव्हां 19 आयतूं कुरान जूं पढ़ियूं त मां निहारियांसि पियो मुझो म्या कीअं जे तव्हां सॼी तकरीर ॿुधो जे 19 न निकिरनि त मां लख रुपया ॾंड ॾियण लाइ तयारु आहियां मुझो छो जे जॾहिं बि को आलिम दीन या को फ़क़ीर तकरीर कंदो आहे मां हर उन जी क़ुरान जी आयत लिखंदो बि वेंदो हां नोट बि कंदो वेंदो हां मुस्लमानो अहिड़ो इश्क रखो क़ुरान करीम सां ऐं असां तव्हां चवंदा ॾिसूं त मौलवी कहिड़ी तो नई ॻाल्हि करे क़ुरान एॾो अज़ीम आहे जो जीअं पढ़ंदो तव्हांखे हर दफ़े नए क़ुरान जो मज़ो पियो ॾींदो अल्लाह ताला फरमायो जैन हिकड़ी नेकी आंदी उनखे छा थींदो क़यामत जे ॾींहुं छा खां बचंदो घबराहट खां हाणे या घबराहट चाहे पढ़ा कुरान जे और ॿिए दफ़े हसन जमाली वारनि जो प्रोग्राम रहियल हूंदो घणो करे उहे वीचारा ज़ीशान सदाई वीचारो संभरंदो आहे ख़बर न आहे ॻोठ वारनि जो तावन कोन्हे सलाह छा अकेलो थकिजी थो पए या ॿुधायां आयत उते वरी पोइ ॿियूं आयतूं पढ़ंदासीं जागो था सही कुरान पढ़ा मुल साहब कुरान पढ़ा अल्लाह जे ज़ात फरमायो वयौमा युनफ़ख़ु फ़िस्सूर फफ़ज़िअ मन फ़िस्समावाति व मन फ़िल अर्दि इल्ला मन शाअ अल्लाह व कुल्लुन अतौहु दाखिरीन अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जे क़यामत जे ॾींहं खे तव्हां विसारे वेठा हो उहो क़यामत जो ॾींहुं अहिड़ो आहे मां हुकुम कंदो इसराफील खे मुंहिंजो इसराफील सूर पोकींदो जेकी आसमान में उहे बि घबराइजी वेंदा जेके ज़मीनुनि में उहे बि घबराइजी वेंदा जेके आसमाननि में उहे बि घबराइजी वेंदा जेके ज़मीनुनि में उहे बि घबराइजी वेंदा इल्ला माशा अल्लाह सवाइ उन्हनि जे जन खे मां चाहींदुसि उन्हनि खे काई घबराहट कान हूंदी जंहिंखे मां आयत सवली करे कुछो त मां ॿुधायां जंहिंखे मां चाहींदुसि मूंखे त सभु को थो चवे मौला तूं मुंहिंजो रब आहीं मौला तूं मुंहिंजो ख़ालिक आहीं मौला तूं मुंहिंजो मालिक आहीं रब थो चवे जंहिंखे न मां चाहींदुसि त तूं मुंहिंजो महबूब बानो आहीं उहो क़यामत जे ॾींहुं बि घबराईंदो कोन मौला उन जी निशानी कहिड़ी आहे रब चयो मन जा बिल हसनते जेको आहे हिकिड़ी नेकी खणी ईंदो जेको आहे मां ॻाल्हि ख़तम थो कयां जेको आहे हिकिड़ी नेकी खणी ईंदो मौला हिकिड़ी नेकी कहिड़ी रब चवे थो मूं महबूब जे हथां ऐलान कोन करायो ज़ुबान मां वो इल्लल मवद्दत फिल कुर्बा जेको हसन ऐं हुसैन जो प्यार खणी ईंदो जेको बीबी फातिमा ज़हरा जो प्यार खणी ईंदो जेको अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा जो प्यार खणी ईंदो जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार खणी ईंदो या हिकिड़ी नेकी आले रसूल जे मोहब्बत वारी खणी ईंदो मां रब थी वायदो तो कया फलहु खैरुम मिनहा हो हिकड़ी आणी दो मां वधाए एडी करे छदींदुसि जो वहुम मिन फज़ा यौम इज़िन आमिनून आसमान वारा घबरायल हूंदा ज़मीनुनि वारा घबरायल हूंदा पर जंहिंजे सीने में हसन ऐं हुसैन जो प्यार हूंदो क़यामत जॾहिं उनखे न की लहर हूंदो न की लोॾो हूंदो
एडो कुरान मां कसम तो खुदा जो खोले खोले कहे हसन हुसैन जो शान बुधाए तो ईमानदारी से बुधायो आयतूं त गणियो कुरान जो घणियो आयतूं पढ़ी थम अल्लाह जी ज़ात अमल जी असा के तौफीक अता फरमाए। हाने अचो त असां मकसद ते मोटो। इमाम हसन ऐं हुसैन मैदान करबला में, इमाम हुसैन पाक मैदान करबला में आयो। इमाम हुसैन पाक मैदान करबला में वरी चो करबला में झेड़ो जोटियो कहसा जवाब दियो कहसा यजीद पलीत सा। सुहणे हुसैन लजपाल जे पूरे काफिले जो पहरो शहीद कहिड़ो हिकड़ो तो हेडा जान चवे जे करे न अञा इए चवे हज़रत हुर तो मुंहिंजी दिलि ठरी पई। जे करे न चवे हज़रत हुर तो मुंहिंजी दिलि ठरी पवे। मां तव्हां खां तो पुछां सती महरम खां वठी मुंहिंजे हुसैन लजपाल जे काफिले खे मुंहिंजा दोस्त वकोड़ींदो केर पे आयो, घेरो तंग केर कंदे पिया चो इहो ई हज़रत हुर चओ इहो ई हज़रत हुर। घेरो तंग कंदो आयो, घेरो तंग कंदो आयो, घेरो तंग कंदो आयो ता त मैदान करबला में 10 जो ॾींहुं थी वियो। 10 जे ॾींहुं भी मुंहिंजे हुसैन लजपाल साम्हूं थी बीठा खुतबो ॾियण जे लाइ। उन वक्त भी हुर यजीद टोले जो अगवान थी तलवार खयो बीठो हो। जेॾी महिल न मुंहिंजे लजपाल हुसैन निहारे चयो अंधा छो थिया हो, अखियूं खोलियो तव्हांजे साम्हूं केर आ जेको हिन वक्त कायनात में नवासे नबी हिकिड़ो ई बचियो आहे।